शाह जे रिसाले में ख़ुशि आमदीद सभिनी ॿुधंदड़नि खे सिकबिर सलाम। अर्ज़ु आहे कि असांजे चैनल खे लाइक करियो, सब्सक्राइब करियो, कमेंट सेक्शन में पंहिंजी राय जो इज़हार ज़रूरु कंदा। शुक्रिया। पुछनि से पसंदि जॾहिं पिरीअ खे, ॾोरींदियूं ॾिसनि अङण अजीबनि जा। पुछो ई तां पूर नात पुछण होम पिरीअ खे, ॾोरण वारियूं ॾूर हॾ न आहीं होत खे। ॾोरियां ॾोरियाम लहां शाल म मिलां होत, मन अंदर जा लोच मुछण मिलण सां माठी थिए। आऊं ॾोरी शाल म लहनि पिरीअ हुई परे, हॾ न साह सरे तिन तसली न थिए। छॾियमि हज हलण जी चखियमि चाढ़े का, अधियूं आड़े का हुअणे पयमि होतसीं। जेका कंदी संग मूं जीअं ॿारो चनसीं, अंगन चाढ़े अंग रोंदी सां रत फुड़ा। उतण ओरहांगे विया आऊं थी मरां माउ, पथूं थींदसि पेर ते हीअ हीअ करे हाउ। जीअण मूं न जॻाओ पिरीअ तां पासो कयो। ॼाणे जे ॼातमि त पवंदो फलक फराक जो, अखर अरादत जो धरियाई धोतमि। पोइ तां कोन कयमि हूंद कशालो केच ॾे। ॾुखाईंदे दूहिड़ा मुंधि सियाणी वञ, परियाणोम भञ साथ चढ़ंदी लकीं। छञम कतारां साथ चढ़ंदे लकीं, मछण थिए पवां वॻ वाट ई न लहीं। पुछो ई जान दोस्त तां पासे कर परहेज़ खे, जिन्ही ॾिठो होत तन दीन सभई दूर कया। आख़िर में भाई मूंखे छपरम छॾे अजा, ॿारो चा पले लॻी आहियां। छोरी छिनी आहियां नींहुं निभाए नेजा। छोरी छॾे छपरीं केची कयमि वञी जा। पुन्हो मुंहिंजो आनसीं साथ सलामत निजा। मूं तां वड़ विञायो ईअं पंहिंजो वड़ करे जा, जो ॻेको वयसि करे सघड़ी सार लहे जा। आरियाणी अब्द लतीफ़ चए मूं ते वहलो वर करे जा।